अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, मैं डॉक्टर अयाज़ कीरियो हिकु दफ़ो वरी तव्हां सां मुखातिबु आहियां। सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि एडमिशन्स जे प्रोसेस जे सिलसिले में कुझु तव्हांखे आगाही ॾियणी हुई। शागिर्द साथियों, तव्हां सभिनी शागिर्द दोस्तनि जे लाइ हिकु इंतिहाई ख़ुशी वारी ख़बर खणी आयो आहियां त सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया अकेडमिक ईयर 2025 जे लाइ 2 नवां डिग्री प्रोग्राम्स मुतारिफ़ कराए रही है। उहे ॿई नवां डिग्री प्रोग्राम्स इंतिहाई मार्केट ओरिएंटेड ऐं प्रोफेशनल नेचर जा आहिनि। उहे आहिनि BS इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर, जेको सिंध यूनिवर्सिटी जे एल्सा काज़ी कैंपस हैदराबाद यानी कि ओल्ड कैंपस में मॉर्निंग जे टाइम में स्टार्ट थी रहियो आहे। ॿियो जेको बहितरीन क़िस्म जो डिग्री प्रोग्राम असां सिंध यूनिवर्सिटी अलामा काज़ी मेन कैंपस जामशोर में स्टार्ट करे रहिया आहियूं, उहो आहे BS अकाउंटिंग एंड फाइनेंस। ही डिग्री प्रोग्राम इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट जे अंदरि ओपन थी रहियो आहे। फैकल्टी ऑफ कॉमर्स एंड बिजनेस एडमिनिस्ट्रेशन जे अम्ब्रेला तहत रन थी रहियो आहे ऐं इन में ही नओं प्रोग्राम मुतारिफ़ थी रहियो आहे। उहे शागिर्द साथी जेके अकाउंटिंग एंड फाइनेंस सां रिलेटेड फ्यूचर खे प्रिफर कनि था, त ही उन्हनि सभिनी शागिर्दनि जे लाइ तमामु सुठी ऐं ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। इन खां अलावा ही साॻियो डिग्री प्रोग्राम BS अकाउंटिंग एंड फाइनेंस इहो सिंध यूनिवर्सिटी लाड कैंपस में बि स्टार्ट थी रहियो आहे। सिंध यूनिवर्सिटी लाड कैंपस बि इन डिग्री प्रोग्राम खे मुतारिफ़ कराए पियो। उन्हनि सभिनी शागिर्द साथियुनि लाइ जेके सिंध यूनिवर्सिटी लाड कैंपस अंदरि एडमिशन वठण जा ख़्वाहिशमंद आहिनि। हिन सिलसिले में ही जेके 2 असांजा नवां डिग्री प्रोग्राम्स मुतारिफ़ थी रहिया आहिनि, इन जी चॉइस एड करण जे लाइ सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया इहो फ़ैसिलो कयो आहे त असां 13 यानी कि अॼु फ्राइडे 13 डिसंबर खां वेनसडे 19 डिसंबर ताईं जेको एडमिशन जो पोर्टल अकाउंट आहे उहो ॿारनि जे लाइ ओपन कंदासीं ऐं तव्हां सभु शागिर्द साथी जिन पंहिंजूं चॉइसिस एड करे छॾियूं आहिनि ऐं उहे हाणे चाहिनि था त हिन ॿिनि डिग्री प्रोग्राम्स में बि पंहिंजी दिलचस्पी ज़ाहिर कनि, त उन्हनि सभिनी शागिर्द साथियुनि लाइ असां पंहिंजो पोर्टल अकाउंट खोलींदासीं, जेको फ्राइडे 13 डिसंबर खां वठी वेनसडे 19 डिसंबर ताईं खुलियल रहंदो, जंहिंमें तव्हां पंहिंजूं चॉइसिस एड करे सघो था। तव्हां पंहिंजी चॉइसिस जी प्रीफरेंस जेका आहे उहा सेट करे सघो था हिन नवनि डिग्री प्रोग्राम्स जे मुनासिबत सां। ऐं उन सां गॾोगॾु आउं तव्हांखे इहा वरी बि गुज़ारिश कंदो हलां त उहो डिग्री प्रोग्राम जंहिंमें तव्हां पढ़णु चाहियो था, महिरबानी करे उन खे नंबर 1 ते रखो ऐं उन खां पोइ नंबर 2, 3 ऐं ऑनवर्ड्स चॉइसिस पंहिंजूं फिल कयो। कोशिशि कयो वधि खां वधि चॉइसिस तव्हां एड करियो। काफ़ी ॿार इहो सम्झनि था त शायदि 5 चॉइसिस ॾियण में असांजी एडमिशन थी वेंदी, पर कॉम्पिटिशन इलाही हुजण जे करे ऐं चॉइसिस घटि ॾियण जे करे काफ़ी शागिर्द सिलेक्शन प्रोसेस खां रहिजी वञनि था। इन खां अलावा आउं तव्हां सभिनी शागिर्द दोस्तनि खे इहा बि ख़ुशख़बरी ॾींदो हलां त सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया 19 डिसंबर खां पोइ जीअं तव्हांजूं चॉइसिस मुकमल थी वेंदियूं, 21 डिसंबर ते इंशाअल्लाह असां बैचलर डिग्री प्रोग्राम जी पहिरीं मेरिट लिस्ट अनाउंस कंदासीं ऐं उहा सिंध यूनिवर्सिटी जे एडमिशन पोर्टल ते अवेलेबल हूंदी ऐं तव्हां पंहिंजी सिलेक्शन ॾिसी सघो था। सिलेक्शन ॾिसण खां पोइ तव्हां सभिनी शागिर्द दोस्तनि खे इहा गुज़ारिश हूंदी त महिरबानी करे पंहिंजो एडमिशन फ़ी चालान डाउनलोड करे उनखे वक़्त सर पे करियो। आख़िरी तारीख़ या आख़िरी ॾींहं जो इंतज़ारु न करियो, छो जो आख़िरी तारीख़ुनि में आख़िरी ॾींहंनि में कंहिं बि क़िस्म जो जेकॾहिं प्रॉब्लम आयो त तव्हां मुक़ररा तारीख़ ताईं एडमिशन फ़ीस पे न करे सघंदा ऐं उन सूरत हाल में तव्हां एडमिशन प्रोसेस खां आउट थी वेंदा। तव्हां सभिनी शागिर्द दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी जो तव्हां ताउन कयो ऐं असां सक्सेसफुली एडमिशन प्रोसेस जी पहिरीं सिलेक्शन लिस्ट इंशाअल्लाह 21 डिसंबर ते अनाउंस करे वठंदासीं। महिरबानी।